नाज़रीन ख़बर शामिल कंदा आहियूं खानपुर महर मां। खानपुर महल लॻ 3 भार अखियुनि जी नूर खां महरूम बणियल सरकार ऐं सरहदी वारनि खां वाहर जी अपील। खानपुर महल ॻोठ साहिब खान लुंड जा रहवासी 20 सालनि जो नरेश मेंगवाड़, 25 सालनि जो नारायण मेंगवाड़, 27 सालनि जो शेवक मेंगवाड़ अखियुनि जे नूर खां महरूम बणियल आहिनि। मुतासिर कुटुंब पंहिंजे घर जे अल थल विकिरी करे कराची, गंबट ऐं ॿिनि हंधनि तां इलाज करायो, पर किथां बि इलाज न थियण करे ही टई भाइर अखियुनि जी नूर खां महरूम बणियल आहिनि। मुतासिरनि ॿुधायो त ॼमण खां पोइ जॾहिं 10 सालनि जा थिया त हुननि जे अखियुनि मां नज़र ख़तम थी वञे थी, जंहिं करे ही बेवस थी वञनि था। संदसि को बि कमाइण वारो न आहे। संदन पीउ सिलाई जो कमु कंदो हो, हाणे उहो बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी वियो आहे, जंहिं करे हाणे घर जो चुल्ह बि हुननि जे हलाइण मुश्किल थी वई आहे। हुननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सरकारी सरहदीअ वारनि खां इलाज कराइण जी अपील कई आहे। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।